तंहिं करे नंढो दुरूद शरीफ मूंसां गॾिजी करे पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ॾाढियां आवाज़ सां बुलंद आवाज़ सां। तव्हां त फ़रिश्ता बि अर्श ते वञी ॿुधाइनि त राजपुरनि जे ॻोठ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां दुरूद शरीफ वॾे आवाज़ सां पढ़ी रहिया हुआ ऐं रब साईं बि फ़रिश्तनि खे चवे ॿुधो मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद शरीफ कीअं था पढ़नि। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जेसिताईं तव्हां ॾाढियां न पढ़ंदव न मां सभिनी जो वक़्तु पूरो करे पोइ थुदुसि। जेकॾहिं तव्हां आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ंदव त मां तव्हां सां ॿ ॻाल्हियूं कंदुसि। तंहिंजे करे बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जेको हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु जो मुरीद आहे उहो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़े। सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। साही पटियो त मां तव्हांखे हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु जे मलफूज़ात शरीफ मजों दुरूद शरीफ मुतालिक़ ॿ तव्हांखे हिकिड़ा अहम वाक़िया ॿुधायां जेके साईं जन पाण सफ़ीनतुल क़ादरी अरबी में किताब आहे उन में लिखियो अथऊं त हिकिड़ो उहो शख़्स हो जेको पंहिंजे पीउ सां गॾु हज ते वञे पियो। प्यादल हज हुया ऐं हज ते वञी रहियो हुयो ऐं जॾहिं सफ़र जी थकावट थी त बीमार थियो। बीमार थियण खां पोइ वफ़ात करे वियो। वफ़ात करण खां बाद में पुट पंहिंजे पीउ जे मुंहं ते चादर विछाई ऐं रखी करे ॻणती में वेही रहियो त अबो सफ़र हज ते हुयो, सफ़र में थकिजी पियो, बीमार थियो, फौत थी वियो। ही वॾी ॻाल्हि आहे जो उन अबे जो मुंहुं मुंहिंजे जो कारो थी वियो। इंतिहाई दुख में वेहिजी वियो ऐं चादर मथों विझी करे इन ग़मगीन जी सूरत में वेही रहियो। ख़्वाब में ॾिसे थो हिकिड़ो इंसान सफ़ेद लिबास मुअत्तर खुशबूदार जीअं अचे थो खुशबू महकदी रहे थी अची करे मुंहिंजे अबे जे मुंहं तां कपिड़ो परे थो करे ऐं मुंहिंजे अबे जे कारे मुंहं ते हथ थो घुमाए त उन अबे मुंहिंजे जे कारे मुंहं जी रोशनी उहा रोशन अहिड़ो थी वियो ॼण त चोॾींहं जो चंड आहे, अबे जो मुंहुं नाही। छाजे करे दुरूद शरीफ पढ़ो त पोइ ॻाल्हाईंदुसि। सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हो निंड में उथी करे उन शख़्स सां भाकुर पाए मिले थो। चइसि अव्हां केरु आहियो? एॾी महिरबानी मुंहिंजे अबे जे मुंहं ते गुनाहनि जे असर जे करे हुन जो मुंहुं कारो थी वियो ऐं तव्हां उन जे हथ शफ़क़त जो घुमाए करे उन जे मुंहं खे रोशन कयो आहे। पाण फरमायूं त मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियां। सब दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। पोइ चई साईं हेॾी महिरबानी छाजे करे? चई गुनाहनि जो असर मुंहं ते थींदो आहे। रब से क़ुरान शरीफ में फरमाए थो यौम तबियज़्ज़ु वुजूहन व तस्वद्दु वुजूह फ़अम्मा लज़ीना अस्वद्दत वुजूहुहुम अकफ़रतुम बअद ईमानिकुम फ़ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुन्तुम तकफ़ुरून व अम्मा लज़ीना अबियज़्ज़त वुजूहुहुम फ़फ़ी रहमतिल्लाह हुम फ़ीहा ख़ालिदून। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़नि जा मुंहं अछा हूंदा, ॿियनि जा मुंहं कारा हूंदा। जंहिंजा मुंहं कारा हूंदा उहे जहन्नम जी तरफ़ हलिया वेंदा ऐं जंहिंजा मुंहं रोशन हूंदा उहे जन्नत में हलिया वेंदा। दुरूद शरीफ बुलंद सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जंहिंखे पंहिंजी सकरात महिल मुंहुं रोशन कराइणो आहे उहो दुरूद शरीफ ॾाढियां पढ़े सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम।
ॿियो हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल कादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़े शख़्स कंहिं इंसान खां कर्ज़ु वरितो, पोइ कर्ज़ु अदा न करे सघे पियो। हुन ॾाढी कोशिशि कयसि त कर्ज़ु ॾे, सभिनी खां चवायसि न ॾेई सघे पियो। पोइ आख़िर में हुन वञी कोर्ट में काज़ी खे केस दाख़िल कयसि, साईं मां खां हिन पैसा वरिता, हाणे मूंखे कर्ज़ु वापसि नथो करे। काज़ी हुनखे घुरायो, चयसि तुंहिंजो हिन ते कर्ज़ो आहे? चए हा साईं कर्ज़ो आहे। ॾेसि छो नथो? चए असबाब नथो थिए। तंहिंजे करे असबाब नथो थिए इहो जवाबु न आहे, तंहिंजे करे असां तोखे 30 ॾींहं महीने जी तारीख़ ॾियूं था। अगरि इन महीने जी तारीख़ में कर्ज़ु अदा कई त ठीकु आहे, न कई त जेल जे हवाले कंदासीं। हुन शख़्स ॾिठो मूंखे असबाब ई कोन्हनि। हो जीअं जे कोर्ट मां निकितो, सिधो मस्जिद शरीफ़ में अची वेही करे दुरूद शरीफ़ पढ़णु शुरू कयईं। हिकु ॾींहुं पढ़ियईं, 2 ॾींहं, 4 ॾींहं वेही रहियो मस्जिद शरीफ़ जे अंदरि। 27 जी राति थी, आख़िर 26 ॾींहं हुन दुरूद शरीफ़ जो वेठो तज़किरो कयो। 27 जी राति ॾिसे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत नसीब थी थिएसि। पाण फरमायूंसि फलाणे शख़्स खे मुंहिंजा अस्सलाम चओ, उहे तोखे कर्ज़ु ॾींदो, पोइ वञी तूं कर्ज़ु अदा कर। वरी 27 जो ॾींहुं थियो, हुन चयो त मां निशानी त कोन घुरी, अॻियो माण्हू मूंखे चवंदो त तूं सच थो ॻाल्हाए या कूड़ थो ॻाल्हाए, तंहिंजे करे दलील त कोन घुरियुमि। वरी 28 जी राति ताईं दुरूद शरीफ़ महिनत सां पढ़ंदो रहियो। जॾहिं 28 जी राति थी, वरी हुनखे ख़्वाब में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। पाण फरमायूंसि फलाणे खां वञी कर्ज़ु वठि, तोखे ॾींदो। चयसि वरी बि हुन दलील न वरितो। आख़िर 3 राति थी। 3 राति में जॾहिं पाण करीम जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन ख़ुशकिस्मत इंसान खे दुरूद शरीफ़ जी बरकत सां 3 राति ज़ियारत थी थिए। पाण फरमायूंसि पुट तूं फलाणे शख़्स ॾे वञो, मुंहिंजा अस्सलाम चवेसि ऐं उनखे चओ त मूंखे कर्ज़ु ॾे, तोखे कर्ज़ु ॾींदो। चए सोणा हो जे मूंखां निशानी घुरे त निशानी ॾे, त मां निशानी कहिड़ी ॾींदोमांसि। पाण फरमायूं तूं उनखे निशानी ॾिजांइ त सुम्हण वक़्त में हेतिरो तइदाद तूं दिलि में दुरूद शरीफ़ पढ़ी पोइ सुम्हंदो आहीं, जेका रब साईं खां सवाइ कंहिं ॿिए खे ख़बर नाहे, इहा निशानी पकी आहे त पोइ मूंखे पैसा ॾे। सुबुह थी आयो उन शख़्स वटि, ओताक ते वेठो हो, अस्सलाम वालेकुम कयईं। चइसि बाबा कीअं आयो आहे, हवाल ॾे। चइसि मख़फ़ी हवाल आहे। चए ठीकु आहे, वांदो थिया। जॾहिं ओताक जे महिमाननि खां वांदो थियो, चए हवाल ॾे। चए तव्हांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अस्सलाम ॾिना आहिनि, तव्हां क़बूल फरमायो। चए निशानी ॾे। चए निशानी इहा आहे त तव्हां राति जो सुम्हण वक़्तु हर रोज़ बिला नाग दुरूद शरीफ़ दिलि में पढ़ी करे पोइ सुम्हंदा आहियो, हेतिरो तइदाद, तंहिंजे करे इन निशानी ते अस्सलाम क़बूल फरमायो। चए अल्हम्दुलिल्लाह, अखियुनि ते दुरूद शरीफ़ जी बरकत थी वई, क़बूल पइजी आहे। चए ॿियो छा फरमायो? चए मुंहिंजे मथां कर्ज़ु हुयो, उहो कर्ज़ जे लाइ चऊं त तोखे उहो ॾींदो। चए त ठीकु आहे, उहो मां तोखे कर्ज़ु खणी थो वञा, दुरूद शरीफ़ पढ़ो त पोइ अॻिते ॿुधायांव ॻाल्हि। चओ सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत पीरान पीर जा मुरीद ॻाल्हाइनि, ॿिया न। हज़रत पीरान पीर साईं जा मुरीद दुरूद शरीफ़ ॾाढा पढ़नि। सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। उन शख़्स वियो घर वञी करे हुनखे चई घणो कर्ज़ो आहे? चई 10,000 दिरहम आहिनि। हू वियो पैसा खणी आयो, चई त 10,000 दिरहम तोखे त जेके मुंहिंजो दुरूद शरीफ़ क़बूल पियो आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंॾे अस्सलाम मोकिलिया आहिनि, इन जो हदियो हे 10,000 दिरहम थी। वरी 10,000 ॿिया ॾिनईसि। चए हे 10,000 तूं पंहिंजे बचनि ॿारनि जे ख़र्च जे लाइ रख। वरी टियां ॾिनईसि 10,000 दीनार दिरहम। चयसि त हे तूं वञी पंहिंजो कर्ज़ु लाइ। हू वियो कोर्ट में वञी काज़ी खे चयईं सॾु करेसि काथे आहे तो वारो इहो कर्ज़ी जेको पैसा वठंदो। चए अबा ख़ैर त आहे, अॻे ॾींहुं ॻाल्हाए न पियो, हाणे हेॾो हो थो करे। चए पैसा वठे न मूंखां। उनखे सॼो किसो ॿुधायईं, तव्हांखे तफ़सील नथो ॿुधायां, मुख़्तसर। उनखां बाद में उहो शख़्स आयो जंहिंजो कर्ज़ु हुयुसि, उनखे चयईं वठि पैसा। हुन चयुसि ख़ैर त आहे, इलाद कया मां न ॾिनई, कोर्ट में केस विधो आहे, वरी अॼु तूं अहिड़े नमूने सां थो ॻाल्हाईं।
उनके माजरा ॿुधाई त मां मस्जिद में हलियो वियुसि, कोरट को निकिरी दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहियुमि। पहिरीं राति बि मूंखे दुरूद जी बरकत सां ज़ियारत नसीब थी, ॿी राति बि ज़ियारत नसीब थी, टी राति बि उनखे ख़ुशकिस्मत खे ज़ियारत नसीब थी। ऐं जॾहिं फरमायूं त ॿियो जंहिं दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे एॾो दुरूद शरीफ़ हुनजो क़बूल पइजी वियो हो। पाण फरमायुसि हिन निशानी सां उनखे ॿुधाए ऐं हे वठि पैसा। हुन चयो त जेकॾहिं तोखे दुरूद शरीफ़ जी बरकत सां एॾी महिरबानी थी आहे त मां बि पंहिंजो कर्ज़ तोते माफ़ करे छॾियो। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु तव्हां ई असांजे इलाइक़नि में रवाज हूंदो आहे त पंहिंजे बच्चनि जी ख़ुशी कंदा आहियूं, औलाद जी ख़ुशी कंदा आहियूं, शादी कंदा आहियूं, दोस्तनि खे सॾींदा आहियूं, मिटनि खे सॾींदा आहियूं। अॼु कारी वक़ार अहमद पंहिंजे वालिद साहब रहमतुल्लाह अलैह जे पोखियल बाग़ खे उनखे गुलशन जी सूरत में मरहूम कारी निसार अहमद साहब रहमतुल्लाह अलैह, सभु चओ रहमतुल्लाह अलैह, सभिनि जो मोहसिन हिन इलाइक़े में वेही उन ॿिज पोखियो, उन ॿिज जो इंतज़ारु थींदो रहियो। अॼु उन जे बच्चन उन जे गुलनि जे वक़्तु ख़ुशबू जो आयो ऐं कारी वक़ार अहमद साहब तव्हांखे उहो नतीजो ॾेखारे थो। जंहिं मानी ॾिनी हुई उहो बि ॾिसे त अॼु असांजा उहे तव्हांजी मानी खाइण वारा गुलनि जी सूरत में हे बीठा आहिनि। जंहिं ख़र्चु कयो उन्हनि खे बि मिली, जंहिं बलफ़ ॾिनो उन उहो बि ॾिसे, जंहिं पखो ॾिनो उहो बि ॾिसे, जंहिं तालिब इल्म खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमान सम्झी करे ख़र्ची ॾिने उहो बि ॾिसे त रब तुंहिंजे अमल नंढड़े खे केतिरो क़बूल कयो आहे। उहा ख़ुशकिस्मत मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी जंहिं पंहिंजा हथ त साड़िया पंहिंजे घर वारनि जे लाइ त मानी पचायईं, पर तालिब इल्मनि जे लाइ हिकिड़ी अधु मानी मोकिलियईं, थोरी भाॼी ज़री मोकिलियईं। अॼु उन जो बि ख़ुशकिस्मत वक़्तु आहे त उन पंहिंजे हथनि सड़ण जो दुनिया में ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुनखे बदिलो ॾेखारे थो त अॼु तमामु उलमाए किराम गॾिजी करे उन गुलशन मां उहे गुल अची करे ॾिसण जे लाइ ख़ुशी में गॾु थिया आहियूं। इहा ख़ुशी कंहिंजी आहे? इहा ख़ुशी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमाननि जी आहे। उहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान उन इज़्ज़त ऐं अज़मत वारा आहिनि। तव्हां स्कूलनि जे लाइ बचड़नि खे जोरांबा पाराईंदव, बूट पाराईंदव, उन्हनि खे अतुर हणंदव, फणियूं ॾींदव, हिननि खे चवंदव वञो मदरसे ॾे, हे आया हलिया मदरसे। चौंपल छिगियल हुई, जोरांबो कोन हुयो, पेर धोतल कोन हुयो, पर मुंहिंजे रब करीम हिननि फ़रिश्तनि खे हुकुम कयो, नूरानी फ़रिश्तो मुंहिंजे महबूब जे महिमाननि जे पेरनि हेठां तव्हां पर विछायो, दुनिया ॾिसे हिननि खे। महबूब साईं फरमायो जेको हिकिड़े तालिब इल्म ते हिकिड़ो दिरहम तो ख़र्च करे ॼण उन उहद जबल जेॾो ख़र्च कयो आहे। इहो एतिरो कॾहिं तव्हां ऐं असां इहो ख़्यालु कोन कयोसीं त असां पंहिंजे पुट खे सुबुह जो 10 जो नोट, 50 जो नोट, 100 जो नोट नओं ॾेई करे ख़ुशि थींदा आहियूं। बचा हे तुंहिंजी ख़र्ची आहे, हे तूं स्कूल वेंदे उते शइ वठी जां। कॾहिं तोखे मूंखे इहो अहसासु थियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान आहिनि, हे बि त असांजे बचड़नि जेतिरा बचड़ा आहिनि। अॼु असां इन्हनि खे 10-20 रुपया ख़र्ची ॾियूं ताकी असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां ख़ुशि थिए। बादशाह हुयो, बादशाह मींहं जूं फेंगूं पइनि पियूं, मानी खाई करे चई त थोरो मैदान में टहलां, हाज़मो कयां ऐं मौसम जो मज़ो वठां। ॾिठई तालिब इल्म आहे जंहिंखे थाल भरियल मानी जो हो, आलो थी वियो हो, कपिड़ा उन जा पिसी विया हुआ, हुन खां थाल वठी रखी हुनखे मुहबत सां भाकुर पातई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महिमान आहे, इन मुहबत सां जे भाकुर पातई हुनखे वठी आयो। बोरची खे चई मानी पचाए मदरसे ॾे पहुच ऐं घर वारनि खे चई हिनखे कपिड़ा पारायो। हाणे राति जो बादशाह निंड थो करे, सुम्ही थो पए त निंड जे अंदरि हुनखे ख़्वाब जे अंदरि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी थिए। पाण फरमायूंसि जीअं मुंहिंजे महिमान सां भाकुर पातो थी, अच त मां तोसां उहे भाकुर पायां। जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भाकुर पाइण जो शौक़ु आहे त उहो तालिब इल्म जी ख़िदमत करे ऐं दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह जो नबी आयो, उन जे मथो क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो, उन पंहिंजे शागिर्दनि खे तैयार कयो। पंहिंजी वफ़ात खां बाद उन जो पहिरियों शागिर्द
पहिरियों उस्ताद सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह अन्हु हुयो। उनखे चयऊं मुसैलिमा कज़्ज़ाब थियो, चई इहा क़ुरान जी तालीम न हलंदी, इन में जिहाद न हूंदो, इन में ख़त्म नबूवत जो इनकार हूंदो, ज़कात न ॾींदासीं। चई न बिलाशक सभु शइ हुजे, पर जेको मूंखे पंहिंजे उस्ताद सबक़ु ॾिनो हो त ख़त्म नबूवत जो खां सवाइ ॿियो कोई बि दज्जाल कज़ाब ईंदो उनखे क़बूल न कयो वेंदो। आख़िरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। तंहिंजे करे हुकूमत संभालण सां ई सभ खां पहिरियों उन दज्जाल जो मुक़ाबिलो कयो, जंहिंमें 1200 कारी साहब शहीद थिया। साहबा किराम अर्ज़ कयो साईं हे त हेॾा सारा कारी साहब शहीद थिया, क़ुरान क़यामत ताईं कीअं पहुचंदो? चई त जेकॾहिं इन क़ुरान शरीफ़ में हुकुम आहे त ज़कात अदा कयो, उन ज़कात जी हिकिड़ी रस्सी बि जेकॾहिं झलींदो त सिद्दीक़ अकबर उन सां जिहाद जो ऐलान कंदो। उन ते पाबंदी कयईं। उन जी वफ़ात खां बाद उन जो ॿियो शागिर्द सैयदना हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु उहो आयो। उन चयो त एतिरो अमुन जेको क़ुरान में हुकुम आयो, जेको अल्लाह जे नबी पैगाम ॾिनो, जेको असांखे उस्ताद सबक़ पढ़ायो, उन सबक़ में अमुन हुयो। उन अमुन जे करे पहरेदार हुजां, बादशाह हुजां, अमीरुल मोमिनीन हुजां, लेकिन सभिनी में तक़सीम हिकु हिकु चादर थिए थी। अगरि मां 2 चादरियूं आहिनि त पुट खे बिहाए उथाए थो त जवाबु तूं ॾे त मुंहिंजे जिस्म ते 2 चादरियूं छो आहिनि। अदालत जो मेंबर हुयो, अदालत जो महराब हुयो, अदालत जो शान हुयो। ऐं अमन जे हवाले सां राति जो घरनि में गश्त कंदो हो त केरु बुख ते न आहे, कंहिंखे का तकलीफ़ कोन्हे। उन पंहिंजी अदालत जे हुन सां पूरे दुनिया जे अंदरि फातिह बणिजी करे उन क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत कई। जॾहिं वारो आयो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जो, जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 नियाणियूं हुयूं, उन क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत के हलायो अॻिते, उन क़ुरान पाक जे अहकामात के हलायो। जॾहिं उन्हनि जे इख़्तिलाफ़ात जे करे इख़्तिलाफ़ात शुरू थी विया ऐं उन मज़लूम क़ुरान खे जॾहिं शहीद था करनि त क़ुरान शरीफ़ जे दर्स तालीम में पढ़ंदे क़ुरान शरीफ़ खुलियल हुयो ऐं उन जे खून जी इहा शाहिदी उन आयत जे अंदरि हुई त फसयकफ़ीकहुमुल्लाह। तव्हां क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदा रहो, पढ़ंदा रहो, तालीम ॾींदा रहो, क़यामत ताईं दीन इहो ई क़ाइमु हूंदो, ख़त्म नबूवत क़ाइमु हूंदी। पर रब साईं तव्हांखे काफ़ी आहे। वो वस्समीउल अलीम, उहो ॿुधंदड़ बि आहे त ॼाणंदड़ बि आहे। अहिड़े नमूने सां इहे वक़्तन फ़वक़्तन क़ुरान पाक जी तालीम जो दर्स हलंदो रहियो। उन खां पोइ उलमाए किराम इन मिशन खे जारी रखियो। हलंदे हलंदे राजपरो अॼु तव्हांजे ॻोठ में बि उन क़ुरान जी तालीम आम थी। कारी निसार अहमद जी इज़त थी इन क़ुरान जे करे, मौली अमजद जी इज़त थी हिन क़ुरान जे करे, कारी वक़ार जी इज़त थी हिन क़ुरान जे करे, तव्हां ॻोठ वारनि जी इज़त थी त हिन क़ुरान जे करे। हाणे इन क़ुरान जे लाइ तव्हां ऐं असांखे 2 अज़म करणा पवंदा, 2 अज़म करणा पवंदा। हिकिड़ो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो इल्मु ॾियो, क़ुरान जी तालीम ॾियो। कि कारी वकार तव्हांखां फीस वठंदो आहे, स्कूल जे ॾींहुं वठंदो आहे बाबा, मस्जिद में ॿार वञनि 2-2 हज़ार 5-5 हज़ार फी ॾींदा हो, स्कूलनि में भरियो था। वक़्तु थोरो आहे, घणो मिसाल नथो ॾियां। रिटायर ऑफिसर थींदो आहे, रिटायर। वरी असांजे पाकिस्तान जो त अजीब हाल आहे, जे या वज़ीर आज़म हुजे या जेल में कैदी हुजे, बसि इहो हाल आहे। क़ुरान जो कारी हुजे, क़ुरान जो पढ़ंदड़ हुजे, क़ुरान जो आलिम हुजे, जेॾी उमिरि गुज़रंदी वेंदी उन खे क़ुरान जी ख़ुशबू वधंदी रहंदी। अॼु हिन ॻोठ जा माण्हू दुआया आया, ॿिए ॻोठ जा आया, 10 ॻोठनि जा आया, ॿियनि ज़िलनि खां आया, मुअम्मर शख़्स, वॾी उमिरि वारा क़ुरान जा हाफ़िज़, क़ुरान जा आलिम, उन्हनि वटि दुनिया छो झुकी पई आहे? उन्हनि वटि क़ुरान जी ख़ुशबू ऐं मुअत्तर लॻा पिया। त दोस्तो, पंहिंजे बच्चनि खे ख़ुशबूदार बणायो, पंहिंजे घरनि खे ख़ुशबूदार बणायो। तव्हांखे क़ुरान शरीफ़ कमु ॾींदो, ॿी का शइ बि न ईंदी कमु। इंसान खे जॾहिं मयत खे जॾहिं गुस्ल ॾिवायो वेंदो आहे, गुस्ल ॾिवाए करे कफ़न पारायो वेंदो आहे त क़ुरान वारे वटि क़ुरान शरीफ़ उन कफ़न ऐं मयत जे मथां अची वेंदो आहे, विच में वेही रहंदो आहे। पोइ क़बर में ईंदो आहे, मुनकर नकीर खे झलींदो आहे त हिन को सुवाल जवाबु न थींदो।
मां रब साईं ॾे थो वञा, रब साईं खे अर्ज़ु कंदो आहे मुंहिंजा रब हिन मयत जे लाइ बिस्तरो ऐं सुठी चादर ॾे ऐं हिन को सुवाल न थींदो। वरी यकदमि क़ुर शरीफ़ लही ईंदो आहे, मयत खे चवंदो आहे छा तोखां हिननि कुझु पुछो आहे? चए न साईं न ॻाल्हाईंदा। एतिरे में ॿिया फ़रिश्ता उहो बिस्तरो ऐं चादर खणी ईंदा आहिनि ऐं उहो विछाए करे उन मयत खे सुम्हाईंदा आहिनि। जेको बिस्तरे ते क़बर में सुम्हण खां तयारु आहे त पंहिंजे बच्चनि जे लाइ अज़म कयो त क़ुर जी तालीम ॾींदासीं। सभु चओ इंशा अल्लाह। दुरूद शरीफ़ पढ़ो ॾाढा, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। इन क़ुरान शरीफ तो चवे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिक फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ऐं ईमान वारो मां तव्हां कलमो भरी करे, कलमो पढ़ी करे हिकिड़े फ़ैसिले ते बीठा हो त अल्लाह को सवा कोई रब नाहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को सवा कोई नबी नाहे, त पोइ ख़बरदार तव्हांखे माल ऐं औलाद गाफ़िल न करे, तव्हांखे माल ऐं औलाद गाफ़िल न करे। साईं छा खां गाफ़िल न करे? अल्लाह जे ज़िक्र, अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। वमन यफ़अल ज़ालिक, जंहिं इंसान खे औलाद जे सबब जे करे, माल कमाइण जे सबब जे करे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी वियो त पोइ इहो खसारे में थी वेंदो। वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइका हुमुल ख़ासिरून, पोइ इहे नुक़सान वारो आहे। इन जे करे इंसाननि जे क़ल्ब जे लाइ उहो वक़्तु हुयो एहसान जो दर्जो। सहाबा किराम सिर्फ़ु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे कलमो पढ़ियो त उहे सहाबी थी विया। हाणे 100 अब्दाल गॾु, वलीअ गॾु, त सहाबिन जो दर्जो नथो थी सघे। हर वक़्त खां बाद ॿियो वक़्तु ॾुखियो थो अची वञे। इन जे करे आलुल्लाह ऐं बुज़ुर्गनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु खे फरमायो, ऐं अली रोज़ाना 4000 दफ़ो ज़िक्र कंदो कर। हज़रत अली साईं ख़्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे चयो 4000 दफ़ा ज़िक्र कंदो कर। हसन बसरी हज़रत ख़्वाजा हबीब अजमीर रहमतुल्लाह अलैह खे चयो रोज़ाना 4000 दफ़ा ज़िक्र कंदो कर। उन दाऊद ताई रहमतुल्लाह अलैह खे चयो, उन मारूफ़ करखी रहमतुल्लाह अलैह खे चयो, उन हज़रत जुनैद बगदादी खे चयो, उन अबू बकर शिबली खे चयो, उन अब्दुल अज़ीज़ खे चयो, हलंदे हज़रत अबू सईद मखज़ूमी खे चयो, हज़रत अबू सईद मखज़ूमी, हज़रत पीरान पीर साईं मुहीद्दीन शेख अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु खे चयो, उन हज़रत पीरान पीर साईं पंहिंजे साहिबज़ादे अब्दुल वहाब खे चयो, उन पंहिंजे पुट सूफ़ी सफ़ीउद्दीन खे चयो, उन पंहिंजे साहिबज़ादे मसऊद खे चयो, उन पंहिंजे पुट अली इब्न अहमद खे चयो। हलंदे हलंदे असांजे सिंध जे अंदरि जॾहिं हज़रत पीरान पीर साईं जे ख़ानदान जो आख़िरी साहिबज़ादो हो सैयद अब्दुल क़ादिर ख़ामिस रहमतुल्लाह अलैह, त उते उन वटि असांजे सिंध जो सादात सैयद मोहम्मद बका शहीद रहमतुल्लाह अलैह पहुतो, उन जी ख़िदमत में वेठो त हुन चयो 4000 दफ़ो ज़िक्र कंदो कर। हज़रत मोहम्मद बका साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजे साहिबज़ादे हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे चयो त तूं 4000 ज़िक्र कंदो कर। उन पंहिंजे ख़लीफ़े हज़रत सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ़ वारनि खे हुकुम फरमायो। उन्हनि पंहिंजे ख़लीफ़े हज़रत जुनैद वक़्त हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी शरीफ़ वारनि रहमतुल्लाह अलैह खे कयो। उन्हनि पंहिंजे शागिर्द ऐं ख़लीफ़े सैयद अबुल हसन ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे हुकुम कयो। उन्हनि पंहिंजे ख़लीफ़े हज़रत इमाम हम्मादुल्लाह हाले जवी नव्वरल्लाह मरकज़हू खे हुकुम कयो। उन्हनि पंहिंजे साहिबज़ादे हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह खे कयो। उन्हनि पंहिंजे साहिबज़ादा इमामुल मुजाहिदीन साईं अब्दुल समद हाले जवी नव्वरल्लाह मरकज़हू खे चयो उन तव्हां ऐं असांखे इहो तरीक़ो सेखारियो त मग़रिब खां बाद में या इशा खां बाद अंधेरो थी वियो, ज़ुल्मत थी वई, इन जे लाइ रोशनी जी ज़रूरत आहे। हाणे शैतान बि हमिलो कंदो, जिन बि हमिलो कंदा, इंसान बि हमिलो कंदा। सभिनी हमले जो बचाव, उन्हनि जो तहफ़ुज़ जे लाइ, हिफ़ाज़त जे लाइ इहो अल्लाह जो नालो जेको आहे इन इंसान खे हिफ़ाज़त ॾींदो। फरमायईं त 11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी करे पोइ उनजो ईसाल सवाब पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन खां बाद हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु के उन खां बाद
हज़रत सैयद अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह खां वठी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेतिरा बि असांजा 42 मुर्शिद आहिनि तरीक़े क़ादरीअ जे अंदरि उन्हनि यारनि कुलनि जो सवाबु उन्हनि खे बख़्शिबो, उन्हनि खे बख़्शे करे पोइ अर्ज़ु कबो रब साईं जीअं असांजे पीरनि ऐं मुर्शिदनि जे मथां बाज ऐं रहम ऐं करम वारी नज़र अता फ़रमाई थी, असां आजिज़ बाननि जे क़ल्ब ते बि उहा बाज ऐं रहम ऐं करम वारी नज़र अता फ़रमाओ। इहा दुआ घुरी करे पोइ अफ़ज़ल ज़िक्र चइबो, सभ खां वधीक ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो कुझु दाणा पढ़ंदासीं, उन खां बाद में उन्हनि जे मथां चइबो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको अल्लाह सां ताल्लुक़ ॻंढण वारो तरीक़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंदो आहे, असां उन तरीक़े ते क़ाइम ऐं दाइम रही पंहिंजे रब साईं सां ताल्लुक़ जोड़े रहिया आहियूं। पोइ ॿी तस्बीह इल्लल्लाह जी, वरी बि मथो मुहम्मदुर रसूलुल्लाह चइबोसि। टीं तस्बीह अल्लाह जी, लफ़्ज़ अल्लाह जो पढ़ंदासीं, उन जे मथां चइबो जल शानुहू, इहो सम्झणु उन ते पहुचणु असां खां मथे आहे, रब जो शान तमामु मथे आहे। पोइ हू जी तस्बीह कबी, हू खां बाद बि चइबो जल शानुहू, त इहो बुलंद मथे मक़ाम आहे, मां कोशिशि कंदो रहां थो, पंहिंजो पंधु कयां थो, आख़िर त कॾहिं महबूब मिली वेंदो मूंखे। पोइ उन खां बाद में मुराक़बो कबो, ज़ुबान बंदि, अखियूं बंदि, साह बंदि, दिलि में अल्लाह 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 100 दफ़ो कबो आहे। ऐं इन्हनि जे लाइ जीअं तव्हां हर तालीम ऐं पढ़ाई जे लाइ उस्तादनि वटि वञी सबक़ु पढ़िबो आहे, ईअं हिन ज़िक्र जे लाइ बि पंहिंजे मशाइख़ वटि वञी करे इहे सबक़ सम्झणा पवंदा आहिनि। सभु 11 दफ़ा कुलो अल्लाह शरीफ़ पढ़ो त पोइ ज़िक्र शुरू कयूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। अल्लाह से इन्हनि यारनि कुलनि जो सवाबु असां पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पहुचाईसीं। उन खां पोइ हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु खे, उन खां बाद हज़रत वालिद साहब रहमतुल्लाह अलैह खां वठी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि असांजे मशाइख़ तरीक़े क़ादरीअ जा आहिनि, असां इन्हनि यारनि कुलनि जो सवाबु उन्हनि खे बख़्शोसीं। मुंहिंजा रब साईं जेको असांजे पीरनि ऐं मुर्शिदनि जे मथां बाज रहम ऐं करम वारी नज़र अता फ़रमाई थी, हिन आजिज़ बाने जे क़ल्ब ते बि उहा बाज ऐं रहम ऐं करम वारी नज़र अता फ़रमा। वसल्लल्लाहु तआला अला खैर ला इलाहा इल्लल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब ज़िक्र गॾु कंदा हलो, चाहे क्यामड़ियूं अजड़ियूं घर में कमकार करनि थियूं या मर्द करनि था, त ज़ुबान सां ज़िक्र सभु गॾिजी करे कयो तव्हां त जमात में सभु शामिल थी वञूं, हथ सां कमु हलंदो रहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़ज़लु ज़िक्रि ला इलाहा इल्लल्लाहु, 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 ला इलाहा इल्लल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इल्लल्लाहु 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 इल्लल्लाहु। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु
अल्लाहु अल्लाहु अल्लाहु अल्लाहु अल्लाहु अल्लाहु अल्लाहु अल्लाह रब्बी जल्ल शानुहु हो 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 अल्लाह रब्बी जल्ल शानुहु। लो मुंहिंजा रब साईं हिन इस्म आदम जी बरकत सां असां सभिनी खे पंहिंजे ख़ासि मुक़र्रब बाननि मज़ा कर ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी वियो, ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए, इस्लाम ऐं ईमान ऐं इहसान कामिल सां असां सभिनि जो दुनिया मज़ा ख़ात्मा बिल ख़ैर फरमा। मुंहिंजा रब साईं हिन बाबरकत मजलिस जे सदके असां सभिनी जे कबीरनि सग़ीरनि गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। उहे असां ॼाणी वाणी कया आहिनि या खिल ऐं भोग में कया आहिनि, उहे असांखे यादि आहिनि या असां खां विसरियल आहिनि। असां इन्हनि सभिनी खे गुनाह ऐं गुमराही सम्झी माफ़ी था घुरूं, बख़्शिश था घुरूं, तौबह था कयूं। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। मुंहिंजा रब साईं असांजी तौबा खे क़बूल कंदे हिदायत जा रस्ता आसान फरमा, सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा, पंज ई वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा, क़ुरान पाक जी तिलावत मुहब्बत सां करण जी तौफ़ीक़ अता फरमा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाल आलमीन असांजे बीमारनि खे शफ़ा अता फरमा, असांजे रिज़्क़ हलाल फ़सल धंधे वापार में बरकत अता फरमा, असांजे अमाल सालिह में बरकत अता फरमा, असांजे इज़्ज़तुनि में बरकत अता फरमा, असांजी हर परेशानी ऐं मुश्किल खे आसान फरमा। मुंहिंजा रब साईं असांजी जान जी, माल जी, बचड़नि जी, इज़्ज़त जी, ईमान जी, शरीरनि जे शर, हासिदनि जी हसद को हिफ़ाज़त फरमा। या इलाल आलमीन जेतिरा कर्ज़नि में परेशान आहिनि कर्ज़नि को निजात अता फरमा, जेके कारोबार में परेशान आहिनि उन्हनि जी कारोबारी परेशानी दूर फरमा, जंहिंजे घरनि में परेशानियूं आहिनि अल्लाह से उन्हनि जे घरनि में मोहब्बत वारी फ़िज़ा क़ाइमु फरमा। अल्लाह से मुंहिंजे अमड़ियुनि अदड़ियुनि भेनरुनि खे निमाज़ पढ़ण ऐं क़ुरान पढ़ण सां पंहिंजे घरनि खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा। बे औलादनि खे नेक साले औलाद अता फरमा, जिन खे औलाद जी नेमत अता फरमाई थी उन्हनि खे फरमा बरदार अखियुनि जो ठार बणा। या इलाल आलमीन जेतिरा रिश्ता रुठल आहिनि उन्हनि खे मुहब्बत सां गॾु हलण जी तौफ़ीक़ अता फरमा, जेतिरा रिश्ता इंतज़ार में आहिनि अल्लाह से उन्हनि खे इज़्ज़त ऐं मुहब्बत वारा घर अता फरमा। मुंहिंजा रब साईं जिथे बि मुस्लमान जिहाद करनि था उन्हनि जी नुसरत ऐं मदद फरमा, ख़ुसूसन ग़ज़ा ऐं फ़लस्तीन वारनि जी शहीदनि जा दर्जा बुलंद फरमा, मरीज़नि खे शफ़ा अता फरमा, जेके उञ ऐं बुख ते आहिनि अल्लाह से असां सभिनी मुस्लमाननि खे उन्हनि जे उख पाणी ऐं मानी जे लाइ हिसे ॻंढण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं उन अमल खे असांजे लाइ क़बूल फरमा। जेतिरा बि असां सभु आया आहियूं मुंहिंजा रब से असांजे हर क़दम खे क़बूल फरमा, हर क़दम खे गुनाहनि जे कफ़ारे जो सबबु बणा, असांखे आख़िरी दम ताईं दीन ते इस्तिक़ामत नसीब फरमा, आख़िरी वक़्तु हुजे ज़ुबान ते कलमो मुबारक जारी फरमा,
कब्र में अचूं तो सवाल जवाब माफ़ फरमा, पुलिस राज जे सफ़र के आसान फरमा, क़यामत जे ॾींहुं बिना हिसाब जे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर नसीब फरमा ऐं जन्नतुल फिरदौस नसीब फरमा। मुंहिंजा रब साईं जेतिरा बि मुसलमान मर्द ऐं औरतूं तो वटि पहुची चुका आहिनि उन्हनि जी क़बरुनि खे कुशादो फरमा। अल्लाह से उन्हनि जी क़बरुनि खे रोशन फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे थधो फरमा, उन्हनि खे दुनिया जे घर खां बहितरीन घर आख़िरत वारो अता फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि में जो बाग़ बणा, दर्जात जी बुलंदी फरमा। अल्लाहुम्मा रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। मुंहिंजा रब साईं सभिनी वॾड़नि जे हूंदे मूंखे हुकुम कयो तो मां इन बेअदबी में मुलविस आहियां, मुंहिंजी बेअदबी इहा माफ़ फरमा, सभिनी जूं दुआऊं मुंहिंजे हक़ में क़बूल फरमा। अल्लाह से इन अछड़ी ॾाढ़ी वारनि जे सदके, इन्हनि मासूम बचड़नि जे सदके, हर दीनदार कदम खणण अचण वारनि जे सदके पूरी दुनिया जे मथां उम्मत मुस्लिम जे मथां मदद फरमा, नुसरत फरमा, हरमैन शरीफ़ैन जी हिफ़ाज़त फरमा, पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। अमीरुल मोमिनीन हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जी ज़िंदगी में इज़्ज़त में सेहत में बरकत अता फरमा। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़िल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।